आई तया खुदा खुदा कर बूथ इहे कयो वेठो ॼण भोलड़ी छॾाए वई अथई। तुझी छा मर्ज़ी आ? घर में वेही हम पोछू हणा हम पोछी हम पोछी हम पोछी हम पोछी। ऐं बाक़ी शादी में 2 ॾींहं त बचा आहिनि, माण्हू ॻाए वॼाए, बाक़ी तूं बूथ इहे कयो वेठो ॼण कुर्बानीअ जो ॿकरो। ॿियो छा कयां? नचां ॻायां छा कयां? मोलू त ॻायां। नचण में को ऐब आहे छा? हा ऐब त कोन्हे। वॾनि माण्हुनि जी छोकिरियुनि खे त ॾिस मोबाइल ते मुजरा वेठियूं कनि। असां वटि त नको मोबाइल नको चोरियूं। हा तया शादी खां महीनो अॻु में ई माण्हू पंहिंजे घर में नाच गानो शुरू कंदा आहिनि। तुंहिंजे दर ते त ख़ुशी आई आहे, शुक्र कर। तुझी छा मर्ज़ी आ? त पाण तूं पैसा घुरे वेठो मंगणहरनि ते लुटाया? हा मां थो तोखे कलाम ॿुधायां त कीअं ॻाइबो आहे। लौंग फुटा थालीअ में मां कयूं पई अचां जे अॻ में मां नचंदो अचां। लौंग फुटा हाणे अॻिते तूं हल। हाणे आउं थी तोखे ॿुधायां। हा ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दोल धमामन सां ईंदासीं, तोखे वठण मुंहिंजा जानी दोल धमामन सां ईंदासीं, दोल धमामन सां ईंदासीं। ओ चाचन माम अरे चाचन मामन सां मां ठाहां ई कोन। चाचन जा मूं खून कया आहिनि मामन सां, मां जी लॻे ई कोन। ॿियो को ॿिया मां सातन मारोटन सां ईंदासीं। ॿियो को मिट माइट चाच। ओ यार हमारा गुलन खान हिकिड़ो मिनट न बाबा न रख त असली सफ़ा बंद आ। तोरे अॻ ही पैसा रहिया पिया मुंहिंजा, बस मां जी असली ज़री बि कोन ईंदो मैं। अरे सोना साईं रख ते वरी केर तो कराए, घबरायो छो थी? पैसनि जो यार हमारा को भी मसलो ही ना है। पैसा खोड़ ऐसा टोलियूं वारो याद आई न टोलियूं। ऐं ही सा अयो को बस वड़वा बशु अज तो सफ़ा अमीर लगो पियो आहीं। कंहिंजी बकरी त कोन चोराई थई? न थी न चोरी वोरी पाण न कंदाऊं, मवाली जरूर आयूं ॻोल्हण, पर चोरीअ जे लाइ ज़मीर मलामत कंदो आहे। सवाल ई पैदा न। सच इहो आहे त भोटार खां अमां जे इलाज लाइ वठी आयो हुअसि पैसा। पर त पोइ मां जो इलाज करा न, वज़म छो थो वठी? अमां जॾहिं बीमार थींदी त इलाज बि कराईंदोसांसि, इहो को वॾो मसइलो कोन्हे। हाणे त हठी कटी लॻी पई आहे, अटे ते चटी में आहे, इलाज छाजो करायांसि? यार बशु वॾेरो सालार आहे त ठिकर, तोखे कीअं थो पैसा ॾे? पैसा कढण जो बि पनो थो अथई। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।